हीअ कहाणी आहे न्याणियुनि जे दर्द कथा जी, जिन जी ज़िंदगी जा फ़ैसिला उन्हनि जे ॼमण खां अॻु कया वेंदा आहिनि। हीअ दर्द कथा आहे बंगलनि में रहण वारनि उन्हनि ज़हनी ग़रीबनि जी, जिन लोभ ऐं लालच में अची रत जा रिश्ता विसारे छॾिया। पीउ जे पग जी वारस थियण जी कोशिश न कर, वो मुंहिंजो हक़ आहे। हीअ कहाणी उन्हनि टिनि औरतुनि जे चौधारी घुमे थी, जेकी तबक़ाती लिहाज़ खां त धार धार आहिनि, पर उन्हनि जा सूर साॻिया आहिनि। कुझु क़िस्मत जा मारियल किरदार बि हिन कहाणीअ में आहिनि, त जंगजू चौधा जवान बि हिन कहाणीअ में आहिनि। नुक़सान त हाणे ज़रूर थींदो बाबा, तूं उन ॾींहं जो इंतज़ार कर। तव्हां मूंसां सची मोहबत कयो था त पोइ मुंहिंजे बाबा खां तव्हां मुंहिंजी संगत जी घुरे छो नथा कयो? पिरह जी जवानीअ खे वॾेरे सालार जी नज़र लॻी वञे थी, जेको पिरह जे अहसासनि ऐं जज़्बनि खे फाईअ ते चाढ़े छॾे थो। मुंहिंजी ज़िंदगी त तव्हां बर्बाद करे छॾी। हिकिड़ी इज़त हुई, हो बि तूं नीलाम करे छॾी। जिते ज़ुल्म जी इंतहा हुजे थी, उते सुल्तान परू ऐं रईस हाशिम खान जहिड़ा किरदार उभरी अचनि था, जेकी ज़ालिमनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ मज़ाहिमत कनि था, मज़लूमनि जो साथ ॾेई धरतीअ तां ज़ुल्म जो बाब ई बंदि करे छॾनि था। ॾिसण न विसारजो ॾुखनि, दर्दनि, तकलीफ़ुनि ऐं अहंजनि जी कहाणी सिंध जाई।